घोटकी भरसा म्यूनिसिपल मोबाइल मार्केट में दुकान ते कम कंदड़ सफ़ीउल्ला उंडण जो मेहरान पंप भरसा पखे में टंगियल लाश ठाहियो आहे। 25 सालनि जे नौजवान सफ़ीउल्ला उंडण मुबैना तौर ते फाही खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। मेहरान पंप भरसा 25 सालनि जे नौजवान सफ़ीउल्ला उंडण मुबैना तौर ते पाण खे फाही ॾेई ख़ुदकुशी करे छॾी। अहिड़ो इतलाउ मिलण बाद पुलिस मक़तूल नौजवान जो लाश तहवील में वठी घोटकी तालके अस्पताल पहुचायो, जितां पोस्टमार्टम कराइण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। वधीक ॿुधायो पियो वञे त मक़तूल नौजवान सफ़ीउल्ला उंडण घोटकी जे म्यूनिसिपल मोबाइल मार्केट में दुकान ते 3 महीननि खां मोबाइल सेल जो कमु कंदो हो। मक़तूल नौजवान सफ़ीउल्ला उंडण पनो आकिल शहर जो रहवासी आहे। होॾां मक़तूल जी जनाज़े निमाज़ अॼु सुबुह जो 9:30 ते पनो आकिल जे संदसि अबाणे ॻोठ हाजी इस्लाम उंडण में अदा कई वई। जनाज़ा निमाज़ अदा करण बाद मक़तूल जे वारसनि ऐं हज़ारे शहरनि पारां संदसि ॻोठ पनो आकिल जे बगोशेर कब्रिस्तान में खेसि आलनि अखियुनि सां मिटी माओ हवाले कयो वियो। जे बाद भर पासे में रहंदड़ इलाइक़े वासियुनि में वधीक सोगवार माहौल छायल आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची